तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे जे विवाद मां अदालत चर्च रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे जनम टेप ऐं तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे जेका विवाद मां अदालत चर्च रखण जो ॾोहो साबित थियण ते जवाबदार खे जनम टीप ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अदालत चर्च रखण जो ॾोहो साबित थियण ते पंजाब वासी अब्बास अली जट खे उमिरि क़ैद जी सज़ा ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़ अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही जैकाबाद जी एडिशनल सेशन जज जी अदालत जो जवाबदार अब्बास अली जट के जो चर्च रखण जो ॾोह साबित थियण ते उमिरि क़ैद जी सज़ा ॾिनी आहे। उन सां गॾु 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। ॾंड न ॾियण जी सूरत में वधीक 1 साल क़ैद जी सज़ा काटींदो। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए रहिया आहियूं सदर पुलिस कुझु महीना अॻु में इन ॾोहारी खे गिरफ़्तार किया उन खां वॾी तादाद में चर्च कयो केस में चालान कयो, जंहिंखे अॼु सज़ा मिली आहे। सज़ा खां पोइ पुलिस उन खे सेंट्रल जेल सखर कैदी खे मुंतकिल करे छॾियो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।